फलक किॾां वेंदी छुटियुनि में? किॾां वेंदी? तुंहिंजी मामी हेॾां वेंदी? मामी किथे रहंदी आहे? अच्छा ठीकु आहे। त मतिलबु कि फलक छुटियुनि में पंहिंजी मामीअ सां मिलणु वेंदी, सही आहे। ऐं अव्हां बि घुमणु बिल्कुलु वञिजो, ज़रूरु वञिजो, पर हिकिड़ो मिस जी ॻाल्हि इहा यादि रखिजो त की असांखे पंहिंजे किताबनि जो ख़्यालु रखिणो आहे। ऐं हिकु ॿी ॻाल्हि बि यादि कंदा वञिजो शावेज़, त अगरि तव्हांखे इन्हनि 2 महीना छुटियुनि में मिस जी ज़रूरत पवे, कंहिं स्कूल जे कम जी ज़रूरत पवे, कहिड़े क़िस्म जो बि स्कूल जो कमु हुजे, त तव्हां मुंहिंजे घर हली अचिजो। ईद थींदी, ईद उल अज़हा थींदी, उन ते अगरि तव्हांखे मिस सां मिलणो आहे तॾहिं बि अची वञिजो। मिस जो घरु अवां सभिनीनि जो घरु आहे। मिस जे घर जा जेके दरवाज़ा आहिनि उहे हमेशह मुंहिंजे शागिर्दनि जे लाइ खुलियल रहंदा, ठीकु आहे। हफ़्ते में घटि हफ़्ते में हिकिड़ो चकर तव्हां मुंहिंजे घर जो चकर लॻाइजो। तव्हां कापियूं पेन खणी अचिजो। जेकॾहिं तव्हांखे कहिड़े बि स्कूल जे कम जी ज़रूरत हूंदी त आउं तव्हांखे उहो लिखी ॾींदसि। वरी ठीकु हफ़्ते खां पोइ तव्हां उहो पंहिंजो कमु करे सघो था। अगरि क़ुर शरीफ़ पढ़णो आहे त अदी काइनात आहे, अदी काइनात जे तव्हां घर वञी सघो था। हुनखे टाइम वठी छॾियो, उन टाइम ते तव्हां अदी काइनात सां मिली पंहिंजे क़ुर पाक जो सबक़ु वठी वरी सिधो पंहिंजे घर हलिया वञिजो, ठीकु आहे। पंहिंजो बि ख़्यालु रखिजो, ॿियनि जो बि ख़्यालु रखिजो, ठीकु आहे। ऐं पंहिंजी मिस खे फ़क़ति दुआ में यादि कजो, ठीकु आहे। मिस जे लाइ दुआ कंदा? केरु मिस जे लाइ दुआ कंदो? अच्छा, वेरी गुड ज़बरदस्त। ऐं मिस जी दुआ बि हमेशह पंहिंजे प्यारनि शागिर्दनि सां गॾु आहे, ठीकु आहे।